हाँ जाकर खाना जाबर जाबर उहा कड़िया जो हर भेरे मुझे शक जी सुई अची इते थी अटके। तो पंहिंजे अंदर जे किरोध ऐं जाबिर सां ज़ाती दुश्मनी जे करे पंहिंजे शक जे नांग जो रुख जाबिर तक मोड़े छॾियो आहे। जेकॾहिं हक़ीक़त में जाबिर ॾोही हुजे हा न त तूं कुझु महीननि जे अंदर ई उनजे ख़िलाफ़ सबूत गॾु करे छॾिया, पर हिते सालनि जा साल गुज़री विया ऐं तूं हिकु बि सबूत गॾु न करे सघे ऐं चवीं थो त जाबिर मुंहिंजो ॾोही ऐं मां वञी उन्हनि में हथ विझां। ऐं तूं चवीं थो त मां तुंहिंजी ज़ुबान जे मथां यकीन करे वञी उन्हनि में हथ विझां। तो मूंखे ॿुधाए त कहिड़ो कारण आहे जो मां तुंहिंजी ज़ुबान जे मथां यकीन कयां? अहिड़ो कहिड़ो सबूत आहे तो वटि जो मां तो ते यकीन करे वञी उन्हनि में हथ विझां जेके माण्हू सालनि खां वठी मूंसां वफ़ादार आहिनि, सालनि खां वठी मुंहिंजी प्रॉपर्टी मुंहिंजी ज़मीन संभाले वेठा आहिनि? ॿुधाए कहिड़ो कारण आहे? यकीन ॾियारे सघीं थो? ॼाणा थो चकर चङी रीत ॼाणा थो। सच के ज़ाहिर करण लाइ हमेशा ठोस सबूतनि जी ज़रूरत पवंदी आहे। हालात ऐं वाक़िअनि ते तूं एतबार करण वारो आहीं कोन। हक़ीक़त के ज़ाहिर करण लाइ असांखे घणो तमामु घणो पोइते माज़ीअ में वञणो पवंदो ऐं चकर खाने एतिरो त तो वटि वक़्तु ई न आहे। बेफिक्र थी सावल, मां हिते तो वटि वक़्तु कढी पहुतो आहियां। यकीन कर मूं वटि तोखे दफ़नाइण ताईं वक़्तु आहे। दफ़नाइण छा, मां तुंहिंजे टीजे चालीहे जो वक़्तु कढी हिते तो वटि पहुतो आहियां। सावल तौर तो को ठोस सबूत आहे कोन, इन्ही करे ॻाल्हि खे उतां खां शुरू कर जितां खां चाचा लाइ पहिरीं खॾ खोटी वई आहे। असांखे बि कुझु सम्झ में अचे त हक़ीक़त आख़िर आहे छा। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।